शुगाए अस्सलाम वालेकुम मुंहिंजो नालो मंसूरा आहे। असां 5 क्लास में शागिर्द आहियूं। अॼु असांजे माडे जो मेहमान आहे। इन छा छाखे चइबो आहे? इन छा कंहिं जिस्म जी उहा काथे हूंदी आहे जेकॾहिं जिस्म आराम वारी हालत में हूंदो त उहो आराम वारी हालत में रहंदो ऐं जेकॾहिं लाॻी कंदो रहंदो त उहो साॻी रफ़्तार सां सिधी लीक में या हिक ई तरफ़ हलंदो रहंदो। इन साॻी मिसाल गुरबत कयूं। पाठे जो हिकु टुकर, शीशे जो हिकु गिलास ऐं हिकु सिक्को। छाकाणि घुरिजे पाठे टुकर खे ख़ाली गिलास जे मथां रखो, पाठे जे टुकर जे मथां हिकु सिक्को रखो। पाठे जे टुकर खे पंहिंजे अंदरि तेज़ धिकोणो, पंहिंजो मुशाहिदो पढ़ी ॿुधायो।